क़ौमी असेंबलीअ पीका तरमीमी बिल 2025 अक्सरियत सां मंज़ूर करे वरितो। बिल वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर पेश कयो, जॾहिं त सहाफ़ियुनि ऐं मुख़ालिफ़ धुर तरमीमी बिल जे ख़िलाफ़ ऐवान मां वॉकआउट कयो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर पीका एक्ट तरमीमी बिल जो मसौदो, जंहिंजो उनवान इलेक्ट्रॉनिक ॾोहनि जी रोकथाम हो, हिकु ॾींहुं अॻु क़ौमी असेंबली में पेश कयो हो। 2025 क़ौमी असेंबलीअ में इतिहादी जमायतुनि बिल जी मुख़ालफ़त न कई, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर तरफ़ां बिल पेश करण खां अॻु ई वॉकआउट कयो वियो हो। सहाफ़ियुनि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां धार धार बयाननि में पीका तरमीमी बिल जी मज़म्मत कई वई आहे। होॾांहुं सहाफ़ती तंज़ीमुनि जी जॉइंट एक्शन कमेटी बिल रद्द करे छॾियो। कमेटी PFU जी EPNS CPNA एमेंड ऐं PBA ते ॿधल आहे। जॉइंट एक्शन कमेटी चयो त पीका एक्ट में तरमीम मुशावरत खां सवाइ कई पई वञे। हुकूमत तरफ़ां मसवदो अञा ताईं शेयर नाहे कयो वियो। सहाफ़ियुनि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां धार धार बयाननि में पीका तरमीमी बिल जी मज़म्मत कई वई आहे। वाज़िर त वफ़ाक़ी हुकूमत गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबलीअ में पीका एक्ट तरमीमी बिल 2025 पेश कयो हो, जंहिं जे तहत सोशल मीडिया प्रोटेक्शन एंड रेगुलेटरी अथॉरिटी क़ाइमु कई वेंदी। कूड़ियूं ख़बरूं पखेड़ींदड़ शख़्स खे 3 वरह क़ैद या 20 लख ॾंड जी सज़ा भोगणी पवंदी। सोशल मीडिया प्रोटेक्शन रेगुलेटरी अथॉरिटी जी हेड ऑफिस इस्लामाबाद में हूंदी, जॾहिं त सूबाई गादीअ वारनि शहरनि में बि ऑफिसूं हूंदियूं।